नाज़रीन अवांखे अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त कोयटा में ताफ्तान रोड ते मुसाफ़िर कोच जो कार सां टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां थी पहुचाई पिया। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी नवाब गौस बख्श अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾियण बैदि कोयटा मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ते पहुचाई पिया कोयटा मां, जिते ताफ्तान रोड ते मुसाफ़िर कोच जो कार सां टक्कर थियो आहे। नतीजे में 3 ॼणा फौत थी विया ऐं 3 ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर आहे अवांखे अपडेट कंदा हलूं। कोयटा मां ताफ्तान रोड ते मुसाफ़िर कोच जो कार सां टक्कर थी पियो आहे। नतीजे में 3 ॼणा फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं आज़ाद बलोच खां। जी आज़ाद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? हाँ जी बिल्कुल, कोयटा बलूचिस्तान के इलाके खर्दगाह वटि तेज़ रफ्तार कोच ऐं कार में टक्कर थी पियो आहे। टक्कर के नतीजे में 3 ॼणा फौत, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला मिलण ते पुलिस रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंधि पहुची करे ज़ख़्मियुनि ऐं फौतुनि जे लाशनि खे शहीद गौस बख्श रैसानी अस्पताल मुंतक़िल कयो ऐं ज़ख़्मियुनि मां 3 जी हालत जेको आहे ॻणती जोगी हुजण करे खेनि कोयटा रेफर कयो आहे। पुलिस राब्तो करण ते ॿुधायो आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबु पेश आयो आहे। हादसे जी वधीक जांच कई पई वञे ऐं जी ठीक है आज़ाद, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।